पंहिंजी मर्ज़ीअ मुताबिक़ बि हले। नेशनल हाईवे मोटरवे पुलिस जो को बि अमिलो हिनमहिल ताईं ज़ाहिर न आहे। हे साईं पंहिंजो मर्ज़ीअ मुताबिक़ ड्राइव कनि था अचनि। को बि मोटरवे जो को बि सिस्टम हाणे ड्राइवर डाइवर्शन खे टोड़े करे रस्ता पंहिंजा पाण अख़्तियार कनि। तमामु घणी ट्रैफिक थी थी वञे हिननि ड्राइवरनि जी किफ़्त जे करे, पर मोटरवे पुलिस जेका आहे बिल्कुलु हिन डाइवर्शन जे दौरान गश्त बि कान थी करे। न त डिसिप्लिन सां गाॾियुनि